السلام عليكم ورحمة الله وبركاته. الحمد لوليه والصلاة على نبيه والوزن والفضل والعدل والنظم والعظم بالجزم بوحدته بكبريائه بسلطان وبإعلان وبإتقان وبإيمان وبيان في فرقان وحده لا شريك له وحده بوحدة موحدا بوحدة موحدا بوحدة وحيدا وأحدا بلا مدد وجدد ونسب ووصف في الكمال لا شريك له ولا نظير له ولا مشير له ولا مثل له ولا مثال له ولا مقاسم له ولا مداني له ولا مكاظم له ولا مناظر له ولا جلد بلد ولد جسد رسم جزم عزم نزولا ولا جذب واصبعي بقى بيت خصم له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له من يشرك في ذاته وصفاته وعاداته وآياته أو يتبرك بغيره من نبي وولي وتقي ونبي ونسيم وحسين وجميل وصغير وكبير فعليه الخسران والوبال. ثم نشهد أن سيدنا وسندنا ومعصومنا ومنظومنا ومقصودنا أجدر الخلق جديرنا أعظم الخلق وأنور الخلق وأكمل الخلق وأشرف الخلق وأجمل الخلق وأحسن الخلق من الحسن والعدارة والصدارة والحكاية والعناية والأمانة والإمامة أعلانا وأجلانا وأتقانا وأجهدنا وأزهدنا وأكبرنا وأخبرنا أحمد أنور أجدر أوسط أنور أجمل أكملنا. ثم نشهد أن حبيب ربنا وصمدنا محبوب جدلنا ونزلنا إيماننا مبين فرقاننا هادي سبيلنا رونق جدراننا هو قدوة نزمة قدوة رتبة أسوة حسنة وبدلائله القاهرة الغالبة الظاهرة الباطنة سعيد إلى سدرة المنتهى في ليلة المعراج كشف الدجى ثم دنا ثم دنا ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما وقال الله تعالى في مقام آخر محمد رسول الله صلى الله عليه وسلم والذين معه أشداء على الكفار
رحماء بينهم تراهم ركعا سجدا. وقال الله تعالى في مقام آخر ما كان محمد أبا أحد من رجالكم ولكن رسول الله وخاتم النبيين وكان الله بكل شيء عليما. آمنت بالله صدق الله العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. सभई आशिक़ रसूल साहबा अहल जा ग़ुलाम जागी करे ॾाढा दुरूद पाक पढ़ो. मुली इदरी सके बि चांहि ॾियो न सॼो ॾींहुं मूं ॾिनो अथई मिठी ॾियोसि. اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وسلم تسليما دائما أبدا أبدا. गमज़दों के लिए रहमत मुस्तफ़ा वो समंदर है जिसका किनारा नहीं. जेके उर्दू सम्झंदा उहे सुभान अल्लाह कंदा. ताकि कुरान जो अदब आहे सैयद जो अदब आहे वेही रहो पुट ॿिए कोई बि न. जिन खे हिन कुरान जो अदब आहे आले रसूल जो अदब आहे उहो वेही रहे. बा अदब बा नसीब हूंदो आहे बेअदब बेनसीब हूंदो आहे. सुबुह जो 8 बजे खां वठी सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ानफरंस हली आहे. वरी सुबुह जा 5 थी विया आहिनि. 6 बजे ताईं इंशाअल्लाह बयान थींदो. क़बूलियत जो टाइम आहे. सॼो ॾींहुं सॼी राति रहमत जा मलाइका बि तव्हां सां गॾु वेही जागी क़ुर ॿुधनि था. दुआ जा हथ खणंदासीं आमीन मलाइका कंदा. क़बूल असांजी दुआ अर्शन ते रब्बुल आलमीन कंदो. थोरो फैज़ मोहम्मद वॾनि लाउडनि जो आवाज़ु घटाए त जीअं सम्झ में अचे. माशा अल्लाह हिन दफ़े शिकारपुर जो लाउड आहे मुंहिंजे ज़िले जो आहे. तमामु सुठो थो हले. अल्लाह बरकत कंदुसि. गमज़दों के लिए रहमत मुस्तफ़ा वो समंदर है जिसका किनारा नहीं. हशर के दिन भी वो सबके काम आएंगे. कौन है जिसको उनका सहारा नहीं. शाहिद उस पे हुआ कलाम खुदा तो सुभान अल्लाह. शाहिद उस पे हुआ गे कलाम खुदा. मुस्तफ़ा की रज़ा है खुदा की रज़ा. अपने महबूब से हक ने फरमाया जो तुम्हारा नहीं वो हमारा नहीं. अपने महबूब से हक ने फरमाया जो तुम्हारा नहीं वो हमारा नहीं. हो के वारफ्ता जो भी मदीने गया सब्ज़ गुंबज़ को बस देखता रह गया. सारी दुनिया में ऐसा हसीन दिलरुबा दूसरा और कोई नजारा नहीं. हशर के दिन भी वो सबके काम आएंगे. कौन है जिसको उनका सहारा नहीं. जो सुभान अल्लाह. क्या खड़ी होगी महशर में सब अंबिया. क्या खड़ी होगी महशर में सब अंबिया. उम्मतों को न देंगे
आसरा होगी सबकी जुबां पर यही एक सदा, मुस्तफा के सिवा कोई चारा नहीं। होगी सबकी जुबां पे यही एक सदा, मुस्तफा के सिवा कोई चारा नहीं। जो सुभान अल्लाह। जुल्म पे जुल्म सह कर ये बोले बिलाल, हजरत बिलाल जी गाल तो कया मांगो बिलाल। जो सुभान अल्लाह। जुल्म पे जुल्म सह कर ये बोले बिलाल, छो त दीन में इस्लाम में हजरत बिलाल की वॾी तकलीफ़ आयूं। तरी त अल्लाह वारो चए थो, वो आस्था न छुटा तुझसे एक दम के लिए, किसी के इश्क में तूने मरे मजे सितम के लिए। जफा जो इश्क में होती है वो जफा ही नहीं, जफा जो इश्क में होती है वो जफा ही नहीं। मोहब्बत का कुछ मजा ही नहीं। जो सुभान अल्लाह। जफा जो इश्क में होती है वो जफा ही नहीं, सितम न हो तो मोहब्बत का कुछ मजा ही नहीं। जुल्म पे जुल्म सह कर ये बोले बिलाल, जालिमो ये गलत है तुम्हारा ख्याल, दामने मुस्तफा को मैं क्यों छोड़ दूं, इतना कमजोर ईमान हमारा नहीं। देखो कुरान में जा बजा मोमिनो, रब ने कैसे उनको मुखातब किया। देखो कुरान में जा बजा मोमिनो, रब ने कैसे इनको मुखातब किया। कभी यासीन कहा, कभी ताहा कहा, कभी यासीन कहा, कभी ताहा कहा, नाम लेकर खुदा ने पुकारा नहीं। गमज़दों के लिए रहमत मुस्तफ़ा वो समंदर है जिसका किनारा नहीं। हशर के दिन भी वो सबके काम आएंगे, कौन है जिसको उनका सहारा नहीं। एक दफ़ो ॿीहर महबूब साईं ते सलात पढ़ो। अल्हम्दुलिल्लाह। अज 30 अक्टूबर सन 2020। लाउड जे साम्हूं बीठो आहे, हिनखे परे कर। दोस्त बीठा हाणे 31 थी वई। 30 तारीख़ ते जलसो शुरू थियो। अल्हम्दुलिल्लाह 31 तारीख़ थी वई। तव्हांखे 2 ॾींहंनि जे जलसे जो सवाब मिली वियो। 12 रबीउल अव्वल ते जलसो शुरू थियो, हाणे 13 रबीउल अव्वल थी वई आहे, सन 1442 जुम्मतुल मुबारक जे बाबरकत ॾिहाड़े छंछर जी रात, पर छंछर जी सुबुह बि थी वियो माशाअल्लाह। जामिया इस्लामिया اشاعت القرآن والحديث शहर शहदादकोट में حضرت مولانا साईं हाफिज शमसदीन साहब जन जी सिक भरी दावत ते साईं जे प्यारनि फर्ज़ंदनि मौलाना कमरदीन साहब, मौलाना बदरदीन साहब, नौ निज़ामदीन साहब ऐं जुमला जमात जी सिक भरी दावत ते सिंध जे काफ़ी प्रोग्रामनि में लंबा चौड़ा सफ़र करे हर साल जिया सीरत नबी क़ानफरंस में अल्लाह ताला एक दफ़ो ॿीहर तां सॼी जमात जी ज़ियारत भी नसीब कराई आहे ऐं रब क़ुरान ॿुधाइण जी सआदत भी नसीब कराई आहे। सचो अल्हम्दुलिल्लाह। मुझा दोस्तो, कुरान जा आशिको, दीन जा परवानो, अल्लाह साईं हर महीने के पंहिंजी इज्जत ॾिनी आहे, पंहिंजो शरफ़ ॾिनो आहे, पंहिंजो मक़ाम ॾिनो आहे।
मुहर्रमुल हराम जो महीनो तो चवे माखे अल्लाह इज्जत ॾिनी आहे हिकिड़े ॾींहुं ॾेई मुहर्रमुल हराम जे करे। रजब जो महीनो तो चवे माखे अल्लाह इज्जत ॾिनी आहे हिकिड़ी रात जे करे जेका 27 रजब जी रात आहे, मेराज जी रात आहे, वसल वसाल जी रात आहे, कुर्बन जी रात आहे, अल्लाह जे दीदार जी रात आहे। महबूब जुदीअ सां फर्शन खां अर्शन ते वियो आहे, रब सां मुलाक़ात भी करे आयो आहे, तोहफ़ा ॾेई भी आयो आहे, तोहफ़ा वठी भी आयो आहे। इन हिकिड़ी रात जे करे अल्लाह साईं सॼे रजब खे इज़त ॾेई छॾी। शाबान जो महीनो तो चवे माखे भी अल्लाह इज़त ॾिनी आहे हिकिड़ी रात जे करे जेका 15 शाबान जी रात आहे, छोटकारे जी रात आहे, निजात जी रात आहे, मोमिनन खे बख़्शण जी रात आहे, लैलतु सिक लिख पढ़ जी रात आहे, अल्लाह जे तक़दीर जे फ़ैसलन जी रात आहे। जंहिं रात रब जी रहमत खे जोश हूंदो आहे 70-80 हज़ार रिढन ऐं घटे जी खल में जेतिरा वार थींदा आहिनि अल्लाह एॾा मोमिन बख़्शे छॾींदो आहे। इन हिकिड़ी रात जे करे रब साईं शाबान खे भी इज़त ॾेई छॾी। रमज़ान जो महीनो तो चवे माखे इज़त मिली हिन क़ुरान जे करे छो त क़ुरान रमज़ान में आहे, रमज़ान क़ुरान में आहे। तॾहिं त रमज़ान शरीफ़ में मस्जिदुनि जे मेहराबनि में क़ुरान जे हाफ़िज़नि जे ख़त्म जो आवाज़ गूंजदो आहे। शवाल जो महीनो तो चवे माखे अल्लाह इज़त ॾिनी आहे शहन रोज़न जे करे। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको रमज़ान जा सभु रोज़ा रखे, शवाल जा रोज़ा रखे, रखंदो त 36 रोज़ा पर सवाब नामे आमाल में रब जा मलाइका 12 महीननि जो लिखंदसि। ख़ुसूसी पैकेज आहे हिन उम्मत ते। ज़ुलहज जो महीनो तो चवे माखे अल्लाह इज़त ॾिनी आहे बैतुल्लाह जे हज जे करे। लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक लब्बैक जी सदाउनि जे करे। हाणे जेको महीनो हले थो इन जो नालो आहे रबीउल अव्वल माना पहिरीं बहार। अल्लाह साईं पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे लाइ मौसम जी भी चूंड कई। पहिरीं बहार महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब इन मौसम में आंदो दुनिया में जंहिंमें बहार ही बहार आहे। बहार जी मौसम न घणी गर्मी न घणी सर्दी, बिना पखे जी भी निंड वठी वञे। अल्लाह साईं पंहिंजे महबूब जे लाइ हर शइ जी चूंड कई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ानदान में जेके अब्बा ॾाॾा आया, महबूब साईं जे बाबे जो नालो अब्दुल्ला बिन अब्दुल मुतल्लब बिन हाशिम बिन अब्द मनाफ बिन कुसई बिन किलाब बिन मर्रा बिन कहब बिन लोई बिन गालिब बिन फहर बिन मालिक। हे नबी साईं जा अब्बा ॾाॾा तवज्जो कर तो हुजूर जो शुजरो थो पढ़ा। बिन मालिक बिन नज़र बिन किनाना बिन खुज़ैमा बिन मुदरका बिन इलियास बिन मज़र बिन नज़ार बिन माद बिन अदनान बिन अदद बिन मुक़व्वम बिन नामूर बिन तेरह बिन यारब बिन इलियास बिन मुज़र बिन यशजब बिन नाबित बिन हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम। वरी इस्माईल अलैहिस्सलाम जो बाबो बिन सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम बिन तारह आज़र बिन सावग बिन राऊ बिन फालिख बिन ऐबर बिन शालिख बिन अरफखशस बिन साम बिन सैयदना हज़रत नूह अलैहिस्सलाम बिन लमक बिन मुतवशलख बिन सैयदना इदरीस अलैहिस्सलाम बिन यज़द बिन महलल बिन कैनन बिन यानिस बिन हज़रत शीस अलैहिस्सलाम बिन अबुल बशर हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम। ए जेके भी अल्लाह जे रसूल करीम जा अब्बा ॾाॾा ॿुधाया अब्दुल्ला साईं खां वठी हज़रत आदम ताईं इहे सभु पाक हुया, सभु हयादार हुआ।
हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अम्मा जो नालो आहे बीबी आमिना। आमिना जे अबे जो नालो आहे बिन वहब बिन अब्द मनाफ बिन ज़हरा बिन किलाब। नाना साईं नबी साईं जा 5 किलाब खां पोइ वरी शुजरो साॻियो आहे। हुजूर जो नानंग नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाॾंग सभु पाक हुया, सभु हयादार हुया। अल्लाह चूंडे ॾिना महबूब जे लाइ रब साईं मौसम भी चूंडी, इलाको भी चूंडियो, ॾाॾंग भी चूंडियो, नानंग भी चूंडियो, अम्मा भी चूंडी, दाई भी चूंडे। त महबूब करीम साईं जे लाइ महीने जी भी चूंड थी, त महबूब जे लाइ तारीख़ जी भी चूंड थी। महीने में घणियूं तारीख़ां थींदियूं आहिनि। निंड पिया हो यार, ॻाल्हायो नथा। लॉकडाउन हो न, स्कूल भी हाणे खुलिया आहिनि न। उहो असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ रब साईं तारीख़ भी चूंडी। महीने में घणियूं तारीख़ आहिनि? ॾाढा। हाणे त जागी पओ, मथो नमाज जो टाइम थो थिए। 30 मां अलाह साईं खे सभ खां भलो अंग प्यारो लॻे पियो त 9 जो अंग हो। किन चयो त नबी साईं जी विलादत थी 8 रबीउल अव्वल, किन उलमा जो ख़्याल आहे 9 रबीउल अव्वल, किन उलमा जो ख़्याल आहे 12 रबीउल अव्वल। पर जमहूर उलमा जो मुतफ़िक़ फ़ैसिलो आहे त अल्लाह महबूब जी विलादत लाइ अंग भी चूंडियो त 9 तारीख़ जो चूंडियो। छो त 9 जो अंग अहिड़ो आहे, उनखे ज़रब करे, उनखे जोड़ करे त बि 9 मैदान ते बीठा हूंदा थी, डहंदा न थी। मिसाल तौर तव्हां भी पढ़ियल लिखियल हो, मां भी हाफ़िज़ आहियां, आलिम आहियां, MA थियल आहे इस्लामिक कल्चर में, ग्रेजुएट पास आहियूं, ॼट मुलाना आहियूं। तव्हां भी मैथामेटिक्स पढ़ियल हो, रियाज़ी पढ़ियल हो, के इंटर पास हो, कोई BA पास हो। तव्हां पाण हिसाब लॻायो, 9 खे ज़रब थो कयां 2 सां। नाडू जेके खीर विकिणंदा उहे ॻाल्हायो, हो जेके दुकानदार भला उहे ॻाल्हायो। नाडू 18 कीअं लिखबा? 8 एका 1 ॾहाको, ईअं लिखबो न। 8 एका 1 ॾहाको मोल साहिब गुथार 18। हाणे न ॿिन्ही अंगनि जी पाण में जोड़ कर, 8 + 1 जोड़ कर त घणा थींदा? शाबाश, ॾाढा। 8 ऐं 1 9। बाबा 9 खे ज़रब कर 3 सां। 9 × 27, 7 + 2 = मिलाए त वरी 7 ऐं 2 घणा थींदा? 9 थींदा। बाबा 9 खे ज़रब कर 4 सां। 9 चौक 36, 6 + 3 जोड़ कर त वरी घणा थींदा? तव्हां स्टेज वारा ॻाल्हायो। 9 खे ज़रब कर 5 सां। 9 × 5 = 45, 5 + 4 जोड़ कर त घणा थींदा? 9। 9 खे ज़रब कर 6 सां। नाशिका 54, 4 + 5 जोड़ कर त घणा थींदा? 9। 9 खे ज़रब कर 7 सां। 9 × 7 = 63, 3 + 6 जोड़ कर त घणा थींदा? वरी 9। 9 खे ज़रब कर 8 सां। 9 × 8 = 72, 2 + 7 जोड़ कर त वरी 9 थींदा। 9 खे ज़रब कर 9 सां। 9 × 81, 1 + 8 जोड़ कर त वरी 9 थींदा। रब तो फरमाए जीअं 9 जो अंग मैदान ते बीठो आहे, जोड़ में ज़रब में डहंदो ई न। मुंहिंजा मिठा मोहम्मद पाक तुंहिंजी नबूअत बि क़यामत ताईं बीहंदी, डहंदी कोन। भली को पाण खे कज़ाब कादियानी, पाण खे नबी सॾाए ग़ुलाम अहमद कादियानी दज्जाल आहे, कज़ाब आहे, कूड़ो आहे। मुंहिंजो महबूब हथ मथे करे जो नारो हणे ख़ातमुल अंबिया आहे।
कोट वारो इहो नबी थींदो जेको अखि खां काणो आहे। अल्लाह जा नबी त सोना हूंदा आहिनि, काणो बि नबी थींदो आहे छा? पाण खे नबी पियो सॾाए, रब अहिड़ी सज़ा ॾिन जो सुथण में पेशाब वेही वेंदो हुयुसि, जंहिंजो अलाह संयम मौत बि लेट्रिन में कयो, इहो नबी थींदो? गुड़ जो शौक़ीनो, हिकिड़े खीसे में गुड़ जूं गंढियूं, ॿिए खीसे में पेशाब जा वट भितर। ख़ुदा अहिड़ी सज़ा ॾिनसि मिर्ज़ा ग़ुलाम कादियानी खे, नबी पियो सॾाए पाण खे, जो दिमाग़ आउट थी वियसि, चरियो जो कॾहिं कॾहिं भुल में गुड़ जे बजाए पेशाब वारा भितर वट पंहिंजे वात में खाई वेंदो हो। इहो नबी आहे? चओ त कादियानी ते लानत आहे। महबूब ख़ातमुल अंबिया आहे। अल्लाह अकबर कबीरा। मुसलमानो, क़ुरान जा आशिको, दीन जा परवानो, हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा हुमैरा रज़ी अल्लाह अन्हा साइण थी फरमाए, महबूब साईं जा सहाबा अम्मा आयशा को पुछनि था, अम्मा असांखे मदीने वारे साईं जी सीरत त ॿुधा, अम्मा हुज़ूर जो शान त ॿुधा, अख़लाक त ॿुधा। मुंहिंजी अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा थी फरमाए सहाबा खे, क़ुरान न पढ़ियो अथव छा? हीअ उहा अम्मा आयशा आहे जंहिंजे घर में जिब्रील बि अल्लाह जा सलाम खणी ईंदो हो। हीअ उहा अम्मा आयशा जंहिंजी झोल में मदीने वारो साईं आराम कंदो हो। शहदादकोट वारो सिंध बलोचिस्तान जा मुसलमानो, अम्मा आयशा जी झोल में मुंहिंजो मिठो मोहम्मद ईअं चमकंदो हो जीअं जो तव्हांजे जलसे में सैयद हबीबुल्लाह शाह जे हथ में ई रब जो क़ुरान थो चमके। तॾहिं त मां बार बार तक़रीर में चवंदो आहियां न, दुनिया में ॿ क़ुरान अथव, हिकिड़ो ख़ामोश क़ुरान आहे, ॿियो ॻाल्हाइण वारो क़ुरान आहे। थोरो आवाज़ घटि करे जीअं सम्झ में अचे। हिकिड़ो ख़ामोश क़ुरान आहे, ॿियो ॻाल्हाइण वारो क़ुरान आहे। ख़ामोश क़ुरान त सैयद जे हथ में आहे, जंहिंजो रोज़ तव्हां दीदार कंदा हो, मस्जिद में, मदरसे में, घर में तिलावत कंदा हो। ॿियो ॻाल्हाइण वारो क़ुरान फरमाए, वन्नज्मि इज़ा गवा मा ज़ल्ल साहिबुकुम वमा गवा वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुव इल्ला वहयु यूहा। जेके क़ुरान वणे ॿई हथ मथे करे जो सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा महबूबा, तूं ॻाल्हाइण वारो क़ुरान आहे, छो त मके मदीने में तूं ॻाल्हाईंदो आहे। ज़ुबान त मिठे मोहम्मद जी हूंदी आहे, पर कलाम मां रब करीम जो हूंदो आहे। असां देवबंदियुनि जे जलसे जो सिंगार क़ुरान आहे। मुशरिकनि जे जलसे में दोहीड़ा बेत नोहा, असांजे जलसनि जो सिंगार क़ुरान आहे। सहाबा जी तालीम जो किताब क़ुरान आहे। हिन साल त मुहर्रम जे महीने में ज़ालिमनि हुज़ूर साईं जे सहाबा खे बि न बख़्शियो आहे। सोशल मीडिया ते सहाबा जे ख़िलाफ़ नऊज़ बिल्ला गुस्ताखी कई वई आहे। पोइ मां छो न चवां, नबी जा शागिर्द उन मदरसे जा तालिब थी जंहिं मदरसे जो नालो आहे बैतुल्लाह। मां इहे लफ़्ज़ तव्हांजी ज़ुबान मां ॿुधण थो चाहियां, मदरसे जो नालो जेको बैतुल्लाह चवंदो दुआ तो कयांसि हिन साल ॾिसी ईंदो। बसि हाणे सही आहे। मदरसे जो नालो बैतुल्लाह, जंहिं मदरसे में नबी साईं जा सहाबा पढ़दा थी, उन मदरसे में पढ़ण वारे किताब जो नालो ज़ियारत बि कयो, सचो कलामुल्लाह। सहाबा जे किताब जो नालो कलामुल्लाह। जंहिं मदरसे में सहाबा पढ़दा थी, उन मदरसे जे उस्ताद जो नालो हथ मथे करे चो मुहम्मदुर रसूलुल्लाह। उस्ताद जो नालो मुहम्मदुर रसूलुल्लाह। जंहिं मदरसे में सहाबा पढ़दा थी, उन मदरसे जे मुमतहिन जो नालो इम्तिहान वठण वारो चो ख़ुदि अल्लाह। या अल्लाह, नबी जे शागिर्दनि जो इम्तिहान वतई, पास थिया कन फेल थिया। या अल्लाह, नाकाम थिया कन कामयाब थिया।
ज़ाकिर त चवनि पिया मजलिसनि में त नऊज़ बिल्ला सभु मुर्तद थी विया, फिरी विया, रुगो पंतन पाक बचा। ना 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 ना, सैयद जे हथ में क़ुरान आ। अबा क़ुरान सचो आ न? हथ मथे करे जो क़ुरान सचो आ। जे मोकिलियो रब्बुल आलमीन उहो रब भी सचो आ। क़ुरान के जेको खणी आयो मलाइक जिब्रील, नूरी मखलूक जो सरदार उहो जिब्रील भी। क़ुरान जंहिं सोणे मोहम्मद पाक जे क़ल्ब ते आयो उहो सोणो मोहम्मद भी। क़ुरान जंहिं शहर में आयो मक्के मदीने में उहे शहर भी। या अल्लाह तू फ़ैसिलो कर, छो त असां ज़ाकिर जी ॻाल्हि न मञींदासीं, असां क़ुरान जी ॻाल्हि मञींदासीं। ईरान जी तारीख़ कूड़ी आ जेका नबी जे सहाबा खे गारियूं ॾे। हा साईं, लाहौर जा रिसाला कूड़ा आहिनि जेके अम्मा आयशा खे नऊज़ बिल्ला कुतीअ जे लक़ब सां सॾनि। मां उन रिसालनि खे तारीख़ खे शहदादकोट जे चौंक ते बाहि ॾेई साड़ियां। ये सब कूड़ा थी, तारीख़ त बाद में आ, क़ुरान त उन वक्त जो कलाम आ। न ज़मीन ठही न आसमान ठया, 70,000 साल पहिरों अॻ में रब्बुल आलमीन जी कुदरत वारी ज़ुबान क़ुरान जी पाण तिलावत कई। रब पढ़ियो यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम। वरी मुझे रब सूरत ताहा पढ़ी, ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितश्क़ा इल्ला तज़किरतल लिमन यख़्शा तंज़ीलन मिम्मन ख़लक़ल अर्ज़ वस्समावातिल उला अर्रहमानु अलल अर्श इस्तवा। चो सुभान अल्लाह। क़ुरान सचो आ। ज़ाकिर त चवे तो सब मुर्तद थी विया। रब तू ॿुधा, चे तो लिखण वारो लिखो, ॿुधण वारो ॿुधो, रिकॉर्ड करण वारो रिकॉर्ड कयो। अड़े चरिया थिया छा? जिन शागिर्दनि जो उस्ताद मिठो मोहम्मद हुजे उहे शागिर्द कीअं फेल थींदा? 15वीं सदीअ जे उस्तादनि जा शागिर्द नाकाम थी सघनि था। हे त महबूब मुस्तफ़ा जा शागिर्दनि। शागिर्दनि जी गिला कंदे त उस्ताद जी गिला थींदी। शागिर्द नाकाम त उस्ताद नाकाम, शागिर्द फेल त उस्ताद भी फेल। अड़े जे महबूब जे यारनि खे ॻाल्हाईंदे त पोइ मिठे मोहम्मद जो गुस्ताख आहे, उन जी गिला थी पवंदी। हथ मथे करे चओ असां सहाबा जा दीवाना आहियूं, असां सहाबा जा भी दीवाना आहियूं, असां अहल बैतन जा भी दीवाना आहियूं। असां जमीयत उलमा इस्लाम अहले सुन्नत वल जमात उलमा देवबंद वारनि जो अक़ीदो आहे असांजी हिकिड़ी अखि शान सहाबा आहे त ॿी अखि शान अहल बैत आहे। हे जेको असांजो झंडो लॻल आहे, हे परच में नबी जमीयत उलमा इस्लाम जो ही झंडो अछिन कारिन पटन वारो जेको जंगे बदर में अल्लाह जे रसूल करीम हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा तैयबा ताहिरा हुमेरा साइण जी चादर मुबारक मो ठारायो। इहो ॿिनि पटन वारो झंडो सहाबा जो भी झंडो आहे त अहल बैतन जो भी झंडो आहे। पुछूं क़ुरान खां, क़ुरान जी मञूं या ज़ाकिर जी मञूं? क़ुरान तू ॿुधाए नबी जे सहाबा जो इम्तिहान थियो। लिखण वारो लिखो 26 सिपारो सूरत जो नालो सूरतुल हुजरात। मुझे हथ में क़ुरान खुलल आहे, दीदार भी कयो। आयत जो नंबर 3 रब तो फरमाए उलाइकल लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा। रब तो फरमाए नबी जे शागिर्दनि जो मां इम्तिहान वतो। रब तो फरमाए चरिया थिया छा? अड़े जिन शागिर्दनि जो उस्ताद मिठो मोहम्मद हुजे उहे शागिर्द कीअं फेल थींदा? हिते बलोचिस्तान सिंध जा हारी भी वेठा हो, ज़मीन में पोख कंदा हो। मुंहिंजी ॻाल्हि जल्दी समझी वेंदो। बाबा उहा ज़मीन जी पोख कीअं ख़राब थींदी जंहिं पोख जो हारी मिठो मोहम्मद हुजे। अञा टियों जुमिलो चवां, मन कंहिंजो अक़ीदो सही थी वञे, उन बाग जो मेवो कीअं ख़राब थींदो जंहिं बाग जो माली मिठो मोहम्मद हुजे।
उन ज़मीन जी पोख कीअं ख़राब थींदी जे पोख जो हारी मिठो मोहम्मद हुजे। अच त क़ुरान को पुछूं, चे तो उलाइकल लज़ीना इम्तहनल्लाह। रब तो फरमा मां सहाबा को इम्तिहान वतो। रब काथों इम्तिहान वतई? अखियुनि जो ना ना ना, कननि जो न न, हथनि जो ना ना, पेरनि जो ना ना, बाक़ी शांजो उलाइकल लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम। काथों इम्तिहान वते? क़ुलूबहुम, दिलनि जो। या अल्लाह पो पास थिया कन फेल थिया? चे तो वाह जा पास थिया। नतीजो भी कुरान में लिखायो मान, वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार। थकजी पिया हो, दुआ घुरा। अञा मुंहिंजा 15 मिनट पिया आहिनि, जल्दी ॻाल्हायो। वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान। चे तो बटोला ब जमातूं सहाबा जो, हिकड़ा मुहाजिर थी, ॿिया अंसारी थी, टिया उन्हनि जे तरीक़े ते हलण वारा, जीअं तूं असां सहाबा जे तरीक़े ते हलण वारा। क़ुरान तो फरमाए रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। अरे जिन जो मदरसो बैतुल्लाह, जिन जो किताब कलामुल्लाह, उस्ताद मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुंतहिन अल्लाह, त हथ मथे करे जो उन्हनि जो नतीजो रज़ी अल्लाह। अब तव्हां जो जलसे ते आया हो त कंहिंखे राज़ी करण आया हो? बलोचिस्तान जा, सिंध जा मुसलमानों, दूर दराज को आया हो, कंहिंखे राज़ी करण आया हो? मां भी सुबुह को वठी करे मुख़्तलिफ़ प्रोग्राम कया। रतो देरो, वरी बाड्र, वरी नसीराबाद, हाँ से वरी डिब मेहर शाह गंबट, 4 जलसा करे 5 जलसे में तव्हां वटि पहुतो आ। मां भी कंहिंखे राज़ी करण आयो आहियां? सॼी दुनिया कंहिंखे राज़ी करे? या अल्लाह, ही कुरान सैयद जे हथ में आ। रब नमाज़ी भी तोखे राज़ी कन, मुर्शिद भी तोखे राज़ी कन। या अल्लाह, सब तोखे राज़ी कन, गाज़ी भी तोखे राज़ी कन, सिद्दीक़ भी तोखे राज़ी कन, सालिह भी तोखे राज़ी कन, कादरी, चिश्ती, नक्शबंदी, सहरवर्दी, मुर्शिद भी मौला तोखे राज़ी कन। या अल्लाह, 18,000 मखलूक तोखे राज़ी करे, पर मौला तू भी तो बुधाए न तू कंहिंखे राज़ी कंदो। पुछूं अल्लाह से को, या अल्लाह, ये सब तोखे राज़ी था कन, सब निंड में थियान। उहो ही मजमो जीअं अल्लामा राशिद महमूद जे बयान माल ख़ल्क़ हुई, हींअर भी जमात उथी आ। सब निंड में थियान, अञा भी के सुतलन त उथंदा, छो त मज़ूरी मिलंदी। सॼे जलसे जी क़ुरान जी मज़ूरी मिलंदी, दुआ जा हथ खणंदा। या अल्लाह, तू भी त ॿुधाए न हिन जमात के तू कंहिंखे राज़ी कंदो आ? रब क़ुरान में जवाब ॾिनो, सॼी दुनिया मां अल्लाह खे राज़ी करे, पर मां अल्लाह को 2 शख़्सन खे राज़ी कंदो आहियां। रब कहिड़ा? चए तो वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीका रब्बुक फतरज़ा। वरी सागे सिपारे में बी सूरत में चवे तो वसयुजन्नबुहल अतक़ा अल्लज़ी युती मालहु यतज़क्का वमा लिअहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा इल्ला इब्तिग़ाअ वजहि रब्बिहिल आला वलसौफ यरज़ा। होॾे थो चवे वलसौफ युतीका रब्बुक फतरज़ा, हेॾे थो चवे वलसौफ यरज़ा। रब तो चए दुनिया वारो सॼी दुनिया मां रब खे राज़ी करे, पर मां अल्लाह को 2 शख़्सन खे राज़ी कयां, हिकु सिद्दीक़ अकबर खे, ॿियो सोना मोहम्मद तोखे राज़ी कयां।
अबा जे गर्मी जी मौसम हुजे हा त साईं निज़ामुद्दीन मुंहिंजे लाइ स्टेज ते पखो रखाए हा त मूंखे त हाणे ई पघर वहनि था माना ॿिए साल रबिउल अव्वल अञा गर्मी थींदी स्टेज ते पखो हुजे अल्लाह अकबर यादि रखो मिसाल तो ॾेई सम्झायां गर्मी जी मौसम हुजे हा स्टेज ते पखो हले हा सैयद खे बि हवा लॻे हा सैयद सां गॾु जेका जमात वेठी आहे उनखे बि हवा लॻे हा न लॻे हा न सभिनी खे हलऊं मदीने तव्हांजी नियत ई न आहे मदीने हलण जी बाबा मदीने जा आशिक़ हो हलऊं मदीने मदीने में मुझे साईं जो साओ रोज़ो आहे गुंबज़ खज़राए जिते 24 कलाक अल्लाह जी रहमत जो मींहुं थो वसई सुबुह खां वठी करे सिजल थे ताईं 70,000 मलाइका मुझे महबूब जे मथों रहमत जो दुरूद पढ़दा थी वरी सिजल ते खां वठी वरी सुबुह जी आज़ान ताईं 70,000 मलाइका ॿिया ईंदा थी जिन मलाइकनि जो हिकु दफ़ो वारो ईंदो आहे वरी क़यामत ताईं उन्हनि खे ॿीहर वारो ई न मिलंदो आहे मुझे साईं जे रोज़े ते रुगो मलाइक न पर इंसान भी दुरूद पढ़ंदा थी जानवर भी पढ़ंदा थी मदीने जा कबूतर भी नबी साईं ते सलात पढ़दा थी पखी भी पढ़दा थी पर मां नथो चवां क़ुरान थो चए इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी रब तो फरमाए सॼी कायनात त मुझे मिठे मोहम्मद ते सलात पढ़े पर मां कायनात जो रब भी पढ़ंदो वो फैसलो तव्हां कयो जीअं स्टेज जे पखे जी हवा सैयद सां गॾु जमात खे बि लॻे त रोज़े पाक ते जेका 24 कलाक अल्लाह जी रहमत जी हवा जीअं सोने मोहम्मद पाक खे लॻे त नबी जे कदमनि में ॿ यार सुता पिया थी अबू बकर उमर उन्हनि खे बि लॻे लॻंदी न तूं हिते तो मजलिसनि में उन्हनि खे गारियूं ॾे ओ महबूब जा यार जीअरे जन्नत में पिया थी कोई जुदा न करे सघंदो सिद्दीक भी सिद्दीक हुआ उमर भी उमर हुआ हज़रत उस्मान खे त नबी साईं फरमायो उस्मान हितों कमान में तीर विझी चुट मां महबूब जो रोज़ो पाक हिते थींदो जाते तुंहिंजो तीर किरंदो तुंहिंजी जाइ क़बर उते थींदी हज़रत उस्मान तो चवे मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े पाक वारी जाइ अम्मा आयशा जो घर इतों ईअं कमान में तीर विझी आहिस्ते चुटियो त जीअं महबूब जे वेझो थिया मां अखियुनि सां ॾिसी आयो आहियां जन्नतुल बकी में मदीने में हज़रत उस्मान जी क़बर ते मां सूरत तबार पढ़ी आयो आहियां पर मुबारक हुजे देवबंदियो हज़रत उस्मान जे क़बर जे पेरनि में कदमनि में जंहिं जवान जी क़बर आहे उहो बि उलमा देवबंद जो आलिम सुतल आहे जन्नतुल बकी में मां सोने हसन हुसैन जी अमड़ अम्मा बीबी फातिमा जी क़बर ते क़ुरान पढ़ी आयमि जन्नत जे औरतुनि जी सरदार पर देवबंदियो मुबारक हुजेव अम्मा फातिमा जे कदमनि में जंहिं जवान जी क़बर आहे उहो बि देवबंदियुनि जो आलिम सुतल आहे तक़रीबन 150 देवबंदियुनि जा आलिम हींअर बि मदीने में जन्नतुल बकी में सुता पिया आहिनि फ़ैसिलो तव्हां कयो असां हुसैनी आहियूं असां हैदरी आहियूं असां सिद्दीकी असां फारूकी असां उस्मानी हथ मथे करे चओ असां हैदरी भी आहियूं असांजो अक़ीदो आहे जेको मुर्शिद अली खे न मञे उन जे मुंहं में लख लानत हुजे हथ ॿधी सैयद तव्हांखे अर्ज़ु थो करे फ़ैसिलो पाण कयो रस्ता ॿई अथव जाॾे तव्हां वञो तव्हांजी मर्ज़ी मां हक़ खोले थो ॿुधायां जे नथो ॿुधायां तव्हांजो भो नथो थिए सिंध बलोचिस्तान वारो शहदादकोट वारो अल्लाह जे रसूल जो भो थो थिए नबी से फरमाए जंहिं मौलवी हक़ लिकायो मलाइक इन खे ॻीचीअ में ज़ंजीर विझी जहन्नम में फिटो कंदा ख़ुशामद जो वाइज़ कयां नबी से फरमाए हिन मौलवीअ जा ॿई चप जहन्नम जी कैंचिन सां कतरे मलाइक जहन्नम में उछलाईंदा अल्लाह जो वास्तो अथव असां वटि पटको अथव होॾे पिटको अथव
असां वटि क़ुरान अथव, होॾे नोहा अथव, दोहीड़ा अथव। असां वटि मस्जिद आहे, होॾे इमाम बारगाह आहे। असां वटि निकाह आहे, होॾे मुतो आहे। असां वटि सबुर आहे, होॾे मातम आहे। असां वटि हया आहे, असां वटि मस्जिद आहे। असांजी देवबंद जमात जी हिन साल विफ़ाकुल मदारिस जी रिपोर्ट आहे। सोणे अलीअ वांगुरु थोरे लॉकडाउन हो, किरोना हुई, 5 महीना असांजा मदरसा बंदि हुआ, पोइ बि अल्हम्दुलिल्लाह देवबंद जमात जा हिन साल मुल्क पाकिस्तान में 70,000 क़ुरान मजीद जा मासूम हाफ़िज़ निकिता थी। फ़ैसिलो तव्हां कयो, जाॾे तव्हां वञो तव्हांजी मर्ज़ी। रुगो हाफ़िज़ न पर अम्मा बीबी फातिमा वांगुरु असांजी जमात में हिन साल 12 रबीउल अवल ते असांखे रोड ते नचणु न ईंदो आहे। दाढ़ी हुजे वरी पटको हुजे, ठहे तो नचणु। इहो त 3 जिन्स जो कमु आहे, खदड़े जी रत लॻल आहे। अॼु बि मां रोड ते काफ़ी ॾिठा, अखियुनि मां पाणी पियो अचे। अल्लाह जो कसम ॾुख पियो थिए। लाहौर में नबी साईं जी ख़ुशीअ में रंडनि खे नचायो अथऊं। इहा सीरत आहे। अल्लाह जे रसूल करीम हिकिड़े साहबी सां वञे पियो, दुहल जो आवाज़ आयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2 आंगुरियूं कननि में विधियूं। साहबी फरमाए तो 1 किलोमीटर नबी साईं आंगुरियूं न पिया कढनि। फरमा हाणे दुहल जो आवाज़ अचे थो? साईं हाणे नथो अचे। पाण फरमा दुहल जे आवाज़ ते अल्लाह जी लानत आहे, मां नबी पंहिंजे कननि जी हिफ़ाज़त थो कयां। हे वरी नबी साईं जी ख़ुशीअ में दुहल। अफ़सोस आहे मुस्लमान तुंहिंजे दीन ते। काबतुल्लाह बि हिकु आहे, मिठे मोहम्मद जो रोज़ो बि हिकु आहे। हाणे त मौलाना नबी साईं जे रोज़े जा ताबूत ठाहिया अथऊं, खणी कुलनि ते घुमाईंदा था वतन। असां फ्रांस जे मुल्क खे बि लानत कयूं था वज़ीर आज़म ते, जे नबी साईं जे शान में गुस्ताखी कई आहे। हथ मथे करे चओ इंशा अल्लाह असांजे जमीयत हज़रत मोलाना फज़लुर रहमान असांखे ॿीहर इस्लामाबाद घुरायो त इंशाअल्लाह ॿीहर बि हलंदासीं। नबी जी इज़्ज़त अज़मत जे लाइ, तहफ़ुज़ नामूस सहाबा व अहल बैत जे लाइ क़ाइद सिंध अल्लामा राशिद महमूद असांखे घुरायो। 26 नवंबर ते इंशाअल्लाह चो लारकाणे बि हलंदासीं। अल्लाहुम्मा लब्बैक। अल्लाहु अकबर कबीरा। ॿुधो क़ुरान जा आशिको, दीन जा परवानो, हक़ वारी जमात जमीयत उलमा इस्लाम, जंहिंजे लाइ मौलाना अब्दुल्ला घोटो रहमतुल्लाह अलैह हीअं हेॾे ख़्याल कर मोहम्मद साले अखे मारे कर बंदि कर मोबाइल हाली। मौलाना अब्दुल्ला घोटे क़ुरान मथे ते रखी चयो जे कूड़ हणा त मूंखे क़ुरान वठ करे मूंखे 36 दफ़ा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो निंड में दीदार थियो आहे। हीअं क़ुरान हथ में खणी मुंहिंजे ज़िले शिकारपुर में ताल के लखी गुलाम शाह जे निमोर जे ॻोठ जी जामिया मस्जिद में अॼु बि उहे माण्हू ज़िंदान अछी ॾाड़ीअ वारा चवनि पिया मौलाना अब्दुल्ला घोटे क़ुरान मथे ते रखी चयो मूंखे 36 दफ़ा नबी साईं जो दीदार थियो आहे। कूड़ हणा त क़ुरान मूंखे टुकड़ा टुकड़ा करे चए नबी साईं मुंहिंजे सीने ते हथ हणी चयो अब्दुल हई हक़ वारी जमात थी त जमीयत उलमा इस्लाम थी, इन जो साथ न छॾिजो। मौलाना चयो मां निंड में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चयो या रसूल अल्लाह जमीयत उलमा इस्लाम में 2 ग्रुप आहिनि। मौलाना समीउल हक जो ग्रुप आहे, ॿियो मौलाना क़ाइद जमीयत फज़लुर रहमान जो ग्रुप आहे। मां कहिड़े ग्रुप जो साथ ॾियां? चए अल्लाह जो कसम आहे 36 दफ़ा नबी साईं सीने ते हथ हणी चयो जिन उलमा जो क़ाइद मौलाना फज़लुर रहमान हुजे उन जो साथ ॾिजांइ, जंहिंजे लाइ नबी साईं पंहिंजी नबूअत वारी ज़ुबान सां 36 दफ़ा गवाही ॾे त हक़ वारो काफ़िलो मुफ्ती महमूद जो आहे, मौलाना फज़लुर रहमान जो आहे। हथ मथे करे अल्लाह जी बारगाह में अॼु इरादो कर त इन्हनि आलिमनि जो साथ ॾींदासीं। हींअर सभु दोस्त अतहिया जी सूरत में वियो
तो जल्दी में इंशाल्लाह दुआ घुरंदासीं मथो नमाज जो टाइम तो थे दुआ में हेॾे होॾे न वॼायो सब दोस्त अतहियात में वेही करे ऐं दिल जी खुलूस सां अल्लाह जे आॾो रेज़दारी सां वेही दुआ घुरूं त शल रब राज़ी थी पवे सब दोस्त दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। ए मुजा अल्लाह तू रहीम करीम रब्बा असांजे हथन के खाली न मोटा या अल्लाह मेरा ज़रूर आहियूं गुनाहगार आहियूं पर बेगैरत न आहियूं तौहीद वारो या अल्लाह तौहीद जे सदके माफ़ फरमा या अल्लाह ई कुरान असांजे हथ में सॼो ॾींहुं तुंहिंजे रहमत जो वाइज़ हलियो महबूब जो शान बयान थियो या अल्लाह परे परे को जमात आई आहे अच्छी दाढ़ीअ वारा वेठा आहिनि मासूम ॿार वेठा आहिनि अल्लाह मुंहिंजे हथनि खे ख़ाली न मोटाए अच्छी दाढ़ीअ वारे खां तो ते हया ईंदो आहे उन्हनि जे सदके मूंखे बि माफ़ फरमाए हिन जमात खे बि माफ़ फरमाए असांजे साईं निज़ामुद्दीन साहब अर्ज़ु कयो आहे अल्लाह उन्हनि जी वालिदा बीमार आहे अल्लाह भाऊ निज़ामुद्दीन शमसी साहब जी वालिदा के शफ़ाए कामिला आजिला अता फरमाए अमड़ के शफ़ा अता फरमाए जिन भी दोस्तन दुआ मौला मोहम्मद इदरीस मेंगल साहब के अर्ज़ कयो अल्लाह उन्हनि सभिनी जे हक़ में दुआऊं क़बूल फरमाए या अल्लाह बीमारी ॾींदो भी तू आहे शफ़ा भी तू ॾींदो आहे तुझे दर खां सवाइ ॿियो को दर कोन्हे सभिनी बीमारनि खे शफ़ा ॾे या अल्लाह ॾींहुं राति तुझे रस्ते में कुरान था पढ़ो रब असांजी माली जानी हिफ़ाज़त अता फरमाए केॾी जमात आई रब सभु नमाज पढ़ी करे पंहिंजे घर वेंदा सॼी जमात खे ख़ैर सां घर पहुचाए साईं मौलाना शमसदीन साहब सां हिन जलसे में जिन भी ताउन कयो माली जानी रब सभिनी जे ख़ैर खे ताउन खे क़बूल फरमाए हिन मदरसे जा बानी शेखुल हदीस हज़रत अल्लामा मौलाना साईं हाफ़िज़ ग़ुलाम रसूल साहब रहमतुल्लाह अलैह अल्लाह उन्हनि जी क़ब्र ते करोड़ा रहमतूं फरमाए मौलाना जी औलाद के साईं शमसदीन साहब जी औलाद के दीन जी ख़िदमत जे लाइ क़बूल फरमाए या अल्लाह बे औलाद वारा भी वेठा थी झोल खाली खणी वेठा आहिनि क़बूलियत जो टाइम आहे रब सभिनी बे औलादनि खे साले औलाद ॾे या अल्लाह असांखे हर साल काबतुल्लाह जो दीदार करा रोज़े रसूलुल्लाह जो दीदार करा सच्चो साहब आल बेत जो ग़ुलाम बणाए सच्चो आशिक़ रसूल बणाए नकुली आशिक़ रसूल को बचाए असांखे सभिनी भुलियल मुसलमाननि खे तू हिदायत ॾे या अल्लाह कुरान ॿुधाईंदे ॿुधाईंदे पंहिंजे रस्ते में शहादत जे मौत सां शहादत जो कलमो नसीब फरमाए अल्लाहुम्मा ज़य्यिना अख़लाक़ना बिल क़ुरान व नज्जिना मिनन नार बिल क़ुरान व अदखिलना फिल जन्नति बिल क़ुरान अल्लाहुम्मा जअलिल क़ुरान लना फिद दुनिया क़रीना व फिल क़ब्रि मुनसा व अला सिरात नूरा व फिल जन्नति रफ़ीक़ा व मिनन नार सित्रा व हिजाबा व इलल खैरात कुल्लिहा दलीला फतबना अला तमाम वरज़क़ना अदाम बिल क़ल्बि वल लिसान व हुब्बिल खैर व सआदत वल बशारत मिनल ईमान सल्लल्लाहु तआला अला रसूल खैर खल्क़िही मुहम्मद व आलिही व सहाबिही अजमईन सुम्मा अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ऐलान करे